अल्जाइमर वैसर जी बीमारीअ जूं 7 अहम निशानियूं जिनखे कॾहिं नज़रअंदाज न कजे। कॾहिं नालो विसरी वञण त कॾहिं कुंजूं, पर जेकॾहिं ही वैसर रोज़ जो मामूल बणिजी वञे त पोइ उहो फ़क़ति उमिरि जी निशानी न आहे, उहो अल्जाइमर जो अलार्म थी सघे थो। अॼु असां ॻाल्हाईंदासीं उन्हनि 7 अहम निशाननि बाबति जेके अल्जाइमर जी शुरूआती अलामतूं थी सघनि थियूं, जेके तव्हांखे कॾहिं बि नज़रअंदाज न करणु घुरिजनि। पहिरीं, यादगिरीअ में लाॻीतो घटिताई। अहम तारीख़ूं, ताज़ो थियल वाक़ियो या नवां नाला विसारणु आम ॻाल्हि थी वञे ऐं बार बार साॻियो सवाल पुछण बि मामूल थी वञे। नंबर 2, रोज़मर्रा जा कम विसारणु, चांहि ठाहिणु, बैंक वञणु या रस्तो विसारे वेहणु, जेके कम रोज़ जो मामूल हुजनि ऐं उन्हनि में मुश्किल थियणु लॻे। नंबर 3, ॻाल्हाइण में ॾुखियाई, अल्फाज़ विसरी वञणु, ॻाल्हि खे सही तरतीब सां बयानु न करे सघणु ऐं गुफ़्तगू दौरान ओचितो रुकिजी वञणु। नंबर 4, फ़ैसिलो करण में कमज़ोरी, ग़लति ख़रीदारी, अजायो पैसो ख़र्च करणु या पाण खे गैर महफ़ूज़ हालतुनि में रखणु। नंबर 5, वक़्त ऐं हंधनि जी सुञाणप विञाइणु, कॾहिं ॾींहं कॾहिं साल विसरी वञणु ऐं किथे आहियो छा आहियो उहो यादि न रहे। 6, शइ रखणु ऐं ॻोल्हे न सघणु, कुंजूं, चश्मो, मोबाइल वग़ैरह अणॼातल हंधनि ते रखणु ऐं पोइ शक करणु त कंहिं चोरी त न कयो आहे। नंबर 7, मिज़ाज ऐं रवैयनि में तब्दीली, ओचितो उदास थियणु, बेज़ारी बग़ैर कंहिं सबब जे, इहो सभु दिमाग़ जे अंदरि हलंदड़ तब्दीलीअ जी अलामत थी सघे थी। दोस्तो, जेकॾहिं तव्हांजे घर में को वॾड़ो या प्यारो इहे अलामतूं ॾेखारे रहियो आहे त महिरबानी करे ख़ामोश न वेहो। जल्दी तशख़ीस ऐं जल्दी मदद अल्जाइमर खे रोके त नथो सघिजे, पर उन सां जीअण आसान ज़रूरु बणाए सघिजे थो। सिहत जा मोती, सुजाॻीअ जी वाट, सदाईं गॾु।